नाज़रीन, वगण खां अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था त वगण शहर जे सचे ॾिनो चांडियो पाड़े जो रहवासी कश्मीर जे शहर मुज़फ़राबाद में ड्यूटीअ दौरान सख़्त सीअ सबबि साह जी तकलीफ़ सबबि फ़ौत थी वियल फ़ौजी जवान ग़ुलाम मुर्तज़ा चांडियो जो मड़ वगण पहुचण ते सोग वारो माहौल छांइजी वियो। लाश घर आंदो वियो त घर में कोहराम मची वियो, जॾहिं त फ़ौजी जवान जे जनाज़े नमाज़ हायर सेकेंडरी स्कूल जे ग्राउंड ते अदा कई वई, जंहिंमें पाक फ़ौज जे आफ़ीसरनि मेजर बहराम ख़ान समेत ॿियनि शहर जे सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़ियुनि, शहरियुनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूम फ़ौजी जवान खे जनाज़े नमाज़ बाद पाक फ़ौज जे जवाननि सलामी पिणु ॾिनी, जंहिं बाद संदसि मड़ खे पाकिस्तान जे झंडे में वेढ़े फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वियो। जॾहिं त मरहूम फ़ौजी जवान जे पोयनि सां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे फ़ौजी जवान जे पीउ सालियो चांडियो चयो त खेसि जवान पुट जे जुदाईअ जो वॾो सदमो ऐं ॾुखु रसियो आहे, पर संदसि मुल्क जे सरहदुनि ते कयल ड्यूटी ऐं पंहिंजे वतन ऐं क़ौम जे दिफ़ा करण ते मथसि फ़ख़ुरु पिणु आहे।